सिंधु वजा वारिस सिंधु के बचायो उठो सिंधु वजा वारिस सिंधु के बचायो बेड़ीअ जो भरल पूर बेपार पुॼायो बेड़ीअ जो भरल पूर बेपार पुॼायो उठो सिंधु वजा वारिस सिंधु के बचायो उठो सिंधु वजा वारिस सिंधु के बचायो डैम असांखे जी फतो सां झेड़ो डैम ठाहींदे तूं डैम ठाहींदे तूं सिंध सुकाईंदे तूं पानी ख़ातिर डैम नो डैम सान पानी के खातिर झगड़ा है पानी के खातिर झगड़ा है सिंधु के खातिर डैम बना के सिंध सुखाना बंद करो चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जस्टिस मियां साकिब निसार जी लंदन जे एक होटल में डेमन जी तामीर लाए फंड गडाइण वारी मुहिम लाए आमद जे मौके ते डेमन जी तामीर खिलाफ सिंधिन सख्त नारेबाजी करे एहतजाज कयो। गुज़रियल ॾींहुं वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां नवाब रेस्टोरेंट लंदन आॾो एहतजाज दौरान सिंधु दरिया ते डेमन जी तामीर जी मुखालफ़त कंदे एहतजाज कयो वियो। इन मौके ते डॉक्टर हिदायत भुट्टे चयो त सिंध सुके पई ऐं हुकुमरान डेम ठाहे सिंधिन खे बुख मारण चाहिनि था। साईं हिते जेके अॼु चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान हिते फंडिंग थो करे डेमन जे लाइ त असां सिंधी माण्हू हमेशह डेमन जे ख़िलाफ़ रहिया आहियूं ऐं असां सम्झूं था त इहो अप स्ट्रीम में डेम ठाहे ऐं असांजी सिंध सुकाइण जी साज़िश था कनि ऐं असां इन साज़िश जे ख़िलाफ़ आहियूं। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे ॿुधाइण था चाहियूं जेको माना लीगल तरीक़े सां उनखे नथो वठे जेकॾहिं इंटरनेशनल लॉ जे मुताबिक़ बि लोअर स्ट्रीम जो राइट आहे पाणी ते ऐं लोअर स्ट्रीम खां सवाइ जेके आहिनि से अप स्ट्रीम में डैम ठाहिण उन्हनि जो पाणी सुकाइण इहा गुंडागर्दी आहे, उहा ॾाढ मुड़सी आहे। असां सम्झूं था त इहा पंजाब जेकी आहे असां पंजाब जे ख़ातिर ही सभु कुझु कनि था ऐं सिंधी माण्हू ख़िलाफ़ आहिनि, कश्मीरी दोस्त असां सां गॾु आहिनि उहे ख़िलाफ़ आहिनि, बलोच दोस्त हिते शामिलु थिया आहिनि उहे ख़िलाफ़ आहिनि ऐं असां सभु पश्तून दोस्त जेके आहिनि से उहे ख़िलाफ़ आहिनि ऐं डेमन जे असां ख़िलाफ़ जेके आहिनि से हिते मुज़ाहिरो था कयूं ऐं चीफ जस्टिस खे ॿुधाइण था चाहियूं त इहे असांखे धमकियूं ॾियणु बंदि कर आर्टिकल 6 जूं ऐं गद्दारी जा केस हलाईंदुसि उन्हनि माण्हुनि ते जेके डेमन जी मुखालफ़त कंदा। असां हिनखे सरेआम ॿुधायूं था त असां सिंधी माण्हू डेमन जे ख़िलाफ़ आहियूं। असां हिननि खे ॿुधाइण था चाहियूं त हिननि खे जेको बि फंडिंग कंदो उहो असीं सम्झूं था त यज़ीदियत जो कमु थो करे ऐं सिंधी माण्हुनि जो जेको आहे पाणी रोकनि था। सिंधी माण्हू हिन जे ख़िलाफ़ आहिनि, सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। असां हिते जेके आहिनि सिंधी माण्हू सरापा एहतजाज आहियूं ऐं इहो आवाज़ चीफ जस्टिस ताईं पहुचणु खपे ऐं पहुचे थो पियो त हुनखे ख़बर हुजणु खपे त सिंधी माण्हू डेमन जे ख़िलाफ़ आहिनि ऐं इहो असां सम्झूं था त सिंधी माण्हुनि जी नस्ल कशी जी साज़िश आहे ऐं उन नस्ल कशी असां करणु न ॾींदासीं हिनखे ऐं असां सिंधी माण्हू हिननि खे कॾहिं बि डेम ठाहिणु न ॾींदासूं। जेकॾहिं डैम ठाहींदा त हीअ अल्टीमेटली पाकिस्तान खे टोड़ींदा ऐं इहा पाकिस्तान खे ख़तमु कंदा ऐं पाकिस्तान सर्वाइव न करे सघंदो जेकॾहिं हिननि डेमन जी साज़िश ख़तमु न कई, उहा बंदि न कई त असां हिनखे ॿुधाइण था चाहियूं त इहे साज़िशूं बंदि कयो ऐं डैम ठाहिणु बंदि कयो। सिंधियुनि जी डेल्टा तबाह थी वई आहे, सिंधियुनि जी एग्रीकल्चर तबाह थी वई आहे, सिंधियुनि जो लाइवलीहुड तबाह थी वियो आहे। डेल्टा में इंडस रिवर में अॻे ई पाणी कोन्हे को, हीअ जेके आहिनि से वधीक उन जेको थोरो घणो पाणी बचियल आहे उनखे बि रोकणु चाहिनि था ऐं उनजी जेके आहे कुंजी पंहिंजे हथ में रखणु था चाहिनि। असां हिननि खे चऊं था त रिवर्स खे फ्लो करणु ॾियो, रिवर्स खे वधणु ॾियो, रिवर्स खे जेके आहिनि से माण्हुनि ताईं पहुचणु ॾियो ऐं माण्हुनि जो पाणी माण्हुनि ताईं पहुचणु ॾियो। इन मौके ते साइण हफ़ीज़ा वधियो चयो त पाणी बाबति जेके बि ठाह थिया आहिनि पंजाब उन्हनि जी हमेशह ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो रहियो आहे ऐं तय थियल पाणी खां बि सिंध खे महरूम कंदो रहियो आहे। 1991 वारे ठाह मूजिबि जेको हर साल समुंड में पाणी वञणु घुर्जे हा इहो बि कोन छॾियो पियो वञे। इन करे 20 लख खां वधीक ज़रई ज़मीन समुंड पाए वियो आहे। दरिया जे समुंड में छोड़ न करण करे तमर जा वण ऐं जीवत
तबाह थी वई आहे। कंहिं दौर में समुंडी पट्टी वारे इलाक़नि में शानदार सारियाल जा फसल थींदा हुया, अॼु उते वीरानी छाइजी वई आहे। लखे माण्हू मुतासिर थिया आहिनि, उन्हनि जी दाद रसी करण वारो कोई कोन आहे। जीअं तव्हांखे ख़बर आहे त सिंध में हींअर पाणी घटि आयो आहे, बारिश रुकियो आहे त सॼो थर जेको आहे सो उहो सुकी वियो आहे। जोही जा आबादगार जेको एहतजाज था कनि, लाड़काने जा माण्हू था एहतजाज था कनि, सिंध सॼी एहतजाज थी करे सॼी सिंध जेका आहे सुकी पई आहे। दरिया में पाणी कोन्हे को, जॾहिं बारिश न पई आहे हिकिड़े साल अहिड़ी हालत आहे। ऐं हीअ उनजे मथां डेमनि जे मथां डेम ठाहिण जी जेका असां ठाहे रहिया आहिनि। 400 अरब जो जेको आहे प्रोजेक्ट आहे जेको ही ठाहे रहिया आहिनि। एॾा जॾहिं सॼी दुनिया में जेका आहिनि सो डेम के जेको आहे सो डिमोलिश कया पिया वञनि। ऐं हीअ असांजा जेके आहिनि से इन्हनि खे पंहिंजी कुर्सी ते वञी वेही, पंहिंजे उहिदे ते वञी वेही पंहिंजो कमु करणु घुरिजे, न थी दर दर घुमी जेको आहे सो डोनेशन गॾु करे डेम ठाहे पिया आहिनि। असां वटि पाणी आहे ई कोन्हे को। हू चवनि था जेको पाणी समुंड में थो, बाबा समुंड में तव्हां 35 सालनि खां ॾिसो, अरिड़हं सालनि में थोरो इज़ाफ़ी पाणी 33.0 MF अलाए छा आहे जेको वञणु कुदरती तरह खपे, पर उहो कुदरती बि नथो वञे। पर जेको उनमें बि कॾहिं पाणी इज़ाफ़ी आयो न आहे। 25 सालनि जो तव्हां रिकॉर्ड वञी ॾिसां, सिर्फ़ु हिकु ई बोर्ड पई आहे 1970 में, ॿी 2010 में पई आहे। उन ॿिनि फ्लड जे करे तव्हां जेको आहे सो डेम ठाहिण था चाहियो। माना बाक़ी साल सां सिंध जी जेको आहे सो ॾिची खे पाणी सिंधी माण्हुनि जो जेको जेनोसाइड करणो आहे, इहो हिकु बहितरीनु तरीक़ा आहे। उन्हनि खां पाणी खसो, तव्हांखे गोली बि न हराइणी पवंदी, कुझु बि न कंदी, माण्हू बुख में मरी वेंदा। जेको आहे सो चीफ जस्टिस जो कमु आहे त उहो लखे मुतासिर माण्हुनि जी वाहौर करे। डॉक्टर लखू लोहाणी चयो त सिंधियुनि जी मिल्कियत आहे, इन ते डेम कंहिं बि सूरत में क़बूल न कया वेंदा। हिकिड़ी ॻाल्हि त हे नओं डैम त परे जी ॻाल्हि आहे। जेके डैम हुननि ठाहिया आहिनि ऐं जेके कैनाल हुननि ठाहिया आहिनि, गैर कानूनी, गैर वाजिबी, ज़ोर ज़बरदस्तीअ सां उन सिंध जी जेका हालत कई आहे उहा माण्हू ॾिसे थो त माण्हू जो रूह कंबे थो। जेके 4 फुड़ा बाक़ी जेके बचिया आहिनि, हिन चीफ जस्टिस खां पुछो त तूं जो ही कहिड़ो सिस्टम आहे जंहिंमें माण्हू उते इंसाफ़ लाइ तड़पी मरी था वञनि। हे निकितो आहे लंडन मां फंड कठा करणु, ऐं हे हिते अॼु आयो आहे। ऐं असांजो इहो शुरू खां पंहिंजो सॼी सिंधी क़ौम जो इहो मौक़िफ़ आहे त सिंधू दरिया ते ॿियो को बि डैम सिंध जे लाइ जे मौत जो परवानो आहे। ऐं सिंधी क़ौम न इहा ॻाल्हि अॻे क़बूल कई आहे न हाणे क़बूल कई आहे। इहा ॻाल्हि असीं हिन चीफ जस्टिस खे ॿुधायूं था त अकुल खां कमु वठे, पंहिंजे कम सां कमु रखे, ऐं सिंध जी तबाहीअ जो जेको सो जेका पाकिस्तानी एस्टेब्लिश जेका रांदि खेॾे थी उन जो हिसो न बणिजे। ऐं उन सबब जे करे असां हे डेमॉन्स्ट्रेशन। बलोच अॻवान अब्दुल्ला बलोच चयो त नंढियुनि क़ौमुनि जे वसीलनि ते कंहिं बि सूरत में राताहनि खे क़बूल न कयो वेंदो। हिन चयो त असेंबलियुनि जी मुखालफ़त बावजूद बि डेम ठाहे पाकिस्तान खे तोड़ण जी साज़िश कई पई वञे। हिन चयो त जेसिताईं नंढियुनि क़ौमुनि खे उन्हनि जा हक़ न ॾिना वेंदा ओसिताईं मुल्क जो हलणु ॾुखियो आहे। मैं ये कहूँगा कि आज मैं और हमारे साथी बलूच यहाँ सिंधी दोस्तों के साथ, एक्टिविस्टों के साथ आया कि ये जो डैम बना रहे हैं ये इसकी खिलाफ एहतजाज करें, क्योंकि ये सिंध और बलूचिस्तान और सारे लोगों मजलूम लोगों का एक हयाती मसला है। जो पानी नहीं मिलेगा सब कुछ नहीं मिलेगा। ये इस वक्त हम लोग चाहते हैं कि बलूच सिंधी सारे खड़े हो, एक जा हो और इसके खिलाफ एहतजाज करें, क्यों कल ये बहुत लेट हो जाएगा हमारे लिए। ये पानी जब नहीं आएगा वहाँ ये लोग एक बड़ा बंद और डैम बनाएगा, फिर ये सारे सरजमीन खराब होते हैं, लोगों के पास पानी पीने के लिए भी नहीं होते हैं, और एग्रीकल्चर के लिए, कश्तो कशार के लिए भी कुछ नहीं होते हैं, सारे लोग वो सफ़र करते हैं। इसलिए हम चाहते हैं कि जो ये लोग अपना चीफ जस्टिस कहते हैं, ये जस्टिस को तबाह ना करें, ये लोगों को जस्टिस देते, ये डैम के लिए यहाँ ना आए, उसको वहाँ पाकिस्तान से
जो वहाँ उसका ताकत चलते हैं उसको ख़त्म करे और लोगों को एक जस्टिस दे दे और पानी फराहम करे। इन एहतजाज में बरतानिया के मुख्तलिफ शहरन में सिंधिन वडे अंग में शिरकत कई। रिपोर्ट इमदाद अली ओढो, वॉइस ऑफ सिंध टीवी, लंदन। उथो सिंधु वजा वारिस सिंधु के बचायो, उथो सिंधु वजा वारिस सिंधु के बचायो, बेड़ी